हरि नाम उच्चार बंदे हरि हरि नाम 2 3 2 उच्चार बंदे हरि हरि नाम उच्चार 232 हरि हरि नाम उच्चार बंदे हरि हरि नाम हरि हरि नाम उच्चार करन से हरि हरि नाम उच्चार करन से होगा बेड़ा पार राम बेड़ा होगा पार बंदे हरि हरि नाम उच्चार बंदे हरि हरि नाम उच्चार हरि हरि नाम उच्चार करन से 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 बेड़ा होगा पार तेरा बेड़ा होगा पार तेरा बेड़ा होगा पार तेरा बेड़ा होगा पार बंदे हरि हरि नाम उच्चार बंदे हरि हरि नाम उच्चार हरि हरि नाम सुमर सतसंगी अंत काल यम देना तंगे हरि हरि नाम सुमर सत्संगी अंत काल यम देना तंगी हरे हरि नाम सुमर सतसंगी हरि हरि नाम सुमर सत्संगी अंत काल यम देना तंगी अंत काल यम देना तंगी अजामेल हरि स्मरण करके अजामेल हरि स्मरण करके अजामेल हरि स्मरण करके अजामेल हरि स्मरण करके गया वैकुंठ द्वार राम गया वैकुंठ द्वार बंदे हरि हरि नाम उच्चार बंदे हरि हरि नाम उच्चार जहाँ को हरि गुण सुने सुनावे तुम में से तह को न जावे जहाँ को हरि गुण सुने सुनावे तुम में से को न जावे धर्मराज ने दूतों प्रति धर्मराज ने दूतों प्रति ऐसे कहा पुकार राम ऐसे कहा पुकार बंदे हरि हरि नाम उच्चार बंदे हरि हरि नाम उच्चार हरि भक्तों पर हुक्म न मेरा मैं हूँ चाकर भक्तों केरा हरि भक्तों पर हुक्म न मेरा मैं हूँ चाकर भक्तों केरा हरि भक्तों पर हुक्म न मेरा
तेरा हरि बातों पर हुक्म मेरा। मैं हूँ चाकर भक्तों केरा। मैं हूँ चाकर भक्तों केरा। रवि नंदन की लिखी जुबानी। रवि नंदन की लिखी ज़बानी। नरसिंह पुराण मंझार राम। नरसिंह पुराण मंझार वंदे हरि हरि नाम उचार। वंदे हरि हरि नाम उचार। कलयुग में हरि कीर्तन जैसा फलदायक मग और न ऐसा। कलयुग में हरि कीर्तन जैसा फलदायक मग और न ऐसा। कहते हूँ यह वेद व्यास ने। कहते हूँ यह वेद व्यास ने। कहिया बारंबार बारंबार कहिया बारंबार बारंबार हरि हरि नाम उचार। वंदे हरि हरि नाम उचार। हरि हरि नाम उचार करन से। 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 होगा बेड़ा पार तेरा होगा बेड़ा पार। तेरा होगा बेड़ा पार तेरा तेरा होगा बेड़ा पार। वंदे हरि हरि नाम उचार। वंदे हरि हरि नाम उचार। प्रेम साचो श्री राम। श्री राम सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। हरि हरि नाम जपेंदियां चो। हरि हरि नाम जपेंदियां हरे हरे नाम जपेंदियां कुछ न कहे जमकाल। कुछ न कहे जमकाल। नानक तन मन हो सुखी। नानक तन मन हो सुखी। अंत मिले गोपाल। अंत मिले गोपाल। नानक तन मन हो सुखी। नानक तन मन हो सुखी। अंत मिले गोपाल। अंत मिले गोपाल। सभई चो सतनाम साखी। नाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चो श्री राम। कोई ज़मानो हो अञा राम भगवान जो जन्म न थियो, सतयुग हो। राम भगवान जो जन्म त्रेता में थियो आहे, पर ही सभु असांजो ॻाल्हियूं ठाहियल आहिनि। राम आदि खां वठी आहे, जॾहिं खां सृष्टि आहे तॾहिं खां ई आहे। उहो कहिड़ो राम आहे जेको संतनि महात्माउनि जे दिलि में रहंदो आहे। रमनते योगिनो अस्मिन, या जेको वरी संतनि महात्माउनि जे दिलि में रहंदो आहे, या जंहिंमें वरी नाम में संत महात्माऊं राति ॾींहुं हलंदा आहिनि, उनखे राम चइबो आहे। ॿ अर्थ, जीअं रामेश्वरम जा ॿ अर्थ संस्कृत में कंहिं ॿुधा हुजनि, जो टीवीअ ते तव्हां ॾिठो हूंदो, त जेको राम जो मालिक आहे उनजी जॻह आहे रामेश्वरम। जेको राम जो मालिक आहे माना शिव आहे, उन जी आहे रामनाथ, उनजो नालो आहे। पर के वरी चवंदा आहिनि न, राम जंहिंजो मालिक आहे, रामेश्वर जो मालिक केरु आहे? राम, उहो रामेश्वर आहे। ॿई अर्थ थींदा आहिनि, संस्कृत में असांजो हिसाब किताब ईअं हूंदो आहे। तीअं राम सभिनी संतनि जे दिलि में रहे, महापुरुषनि जे दिलि में रहे, या सभई संत राम जे दिलि में रहनि।
ॻाल्हि ओतिरी आहे जेकी सम्झो। ऐं ईअं ई परमात्मा जो हिकिड़ो अॻे नालो हूंदो हो हरि। हरि छाखे चइबो आहे? हरि हरंती पापानी, जेको पापनि खे दूरि करे छॾे। अॻे सभु संत महात्माऊं इहो हरि हरि नाम जपींदा हुआ, पर वरी शंकर भॻवान खे केरु भुलाए न, त ॿई नाला गॾु चवंदा हुआ हरि हर। पंहिंजे सिंध जा जेतिरा संत आहिनि या जेतिरियूं ॿुढियूं माताऊं आहिनि या पुराणो कोई सिंध जंहिंखे ख़बर हुजे छा न हरि हर हरि हर हरि हर हरि हर। माना हरि माना विष्णु भॻवानु, हर माना शंकर भॻवानु। ॿिन्ही जे नाले में साॻी हरिद्वार आहे। हरिद्वार ॿिनि तरीक़नि सां लिखंदा आहिनि, हिकिड़ा हरद्वार लिखंदा आहिनि, हर माना शंकर भॻवान जो दरवाज़ो आहे, उतां खां ई सभु कैलाश पर्वत जी यात्रा शुरू थींदी आहे हरिद्वार। की वरी हरि माना परमात्मा भॻवानु विष्णु, उहो बि उन पासे बद्रीनाथ जो रस्तो आहे, उहो बि उतां ई हलंदो आहे। जेकी चओ हरिद्वार जूं हरिद्वार या हरद्वार हिकिड़ी ॻाल्हि आहे। उते स्टेशन ते जेको आहे लिखियलु आहे, घणो करे घणनि हंधि लिखियलु आहे हरद्वार, भई शंकर भॻवानु। सन्यासी संत महात्मा आहिनि उहे शंकर भॻवान खे मञींदा आहिनि। पर चवण जो मतिलबु त भॻवान जो हरीअ जो नालो केरु जपे त उन जा पाप मिड़े दूरि थींदा आहिनि ऐं माण्हू पापनि खां मुक्त थी करे सिधो मुक्त थींदो आहे, उनखे मुक्ति मिलंदी आहे। चवंदा आहिनि त भई काशीअ में जेको मरंदो आहे सो मुक्त थींदो आहे। हींअर कथा में बि तव्हां ॿुधी आया, पर उन में बि लिखियलु आहे कीअं मुक्त थींदा आहिनि। शंकर भॻवानु उन जे कन में पंहिंजो मंत्र चवंदो आहे। शंकर भॻवान जो मंत्र कहिड़ो आहे? हिकिड़ो ई मंत्र, राम। उहो ई चवंदो आहे, ॿियो को हू चवंदो ई कोन्हे। जेको राम चवंदो आहे उहो मुक्त थी वेंदो आहे। हरि हरि नाम उच्चार करण से बेड़ा होगा पार, माण्हू जो बेड़ो पार थी वेंदो आहे। हाणे नारायण जो नालो या हरीअ जो नालो उहो अजामेल जपियो। अजामेल प्रॉपर जेको नालो जपे उहो नारायण छो। नारायण छो चइबो आहे? नार माना असां सभई नर आहियूं। नर माना माण्हू आहियूं, पुरुष आहियूं। माण्हू खणी सम्झो, या नर चए त नारी, ईअं न थींदो आहे। नर चवण सां सभु अची वेंदा आहिनि। भई सभई माण्हू, त माई आई की भाई आयो। माण्हू माना माई न, माण्हू माना भाई। माण्हू माना सभई माण्हू। चइबो माण्हू जो माइन जो त मानवी, ख़ाली मानव था चओ, मानवी बि चओ, ईअं न थींदो आहे। त परमात्मा जो नालो केरु बि वठे त नारायण जेको आहे उहो नरनि में रहंदो आहे, सभिनी नरनि में रहंदो आहे, इन करे उनखे नारायण चइबो आहे। या नार माना पाणी थींदो आहे, जेको पाणीअ में रहंदो आहे। पर भॻवानु जेको विष्णु आहे उहो पाणीअ में रहंदो आहे, पाणीअ में न रहंदो आहे। किथे रहंदो आहे? जले विष्णु माना पाणीअ में रहंदो आहे। थले विष्णु, थल माना ही स्थल आहे, स्थल चवंदा आहियूं जेका पृथ्वी आहे, इन में रहंदो आहे। हाणे वरी तव्हां खां ईअं पुछंदुमि त अग्नीअ में केरु रहंदो आहे? कुझु नाला तव्हां ॿुधा हूंदा, कुझु नाला तव्हां न ॿुधा हूंदा। जीअं जल नारायण तव्हां ॿुधो आहे? न ॿुधो अथव। नर नारायण ॿुधो अथव, पर जल नारायण न ॿुधो अथव। पर अग्नि नारायण ॿुधो अथव न? संतनि महात्माउनि जो किथे वेदन में अग्नि नारायण नालो ईंदो आहे। त वायु आहे, वायु केरु आहे? वायु नारायण। ऐं आकाश में त उहो भॻवानु विष्णु ई रहंदो आहे, व्यापक आहे, इन नालो विष्णु आहे। हर पृथ्वीअ जी शइ में उहो नारायण या विष्णु भॻवानु रहंदो आहे, उहो व्यापक आहे, इन करे उन नालो विष्णु आहे। सभिनी नरनि में या पाणीअ में रहंदो आहे, इन करे उन नालो नारायण आहे। त संत महात्मा अजामेल जे घर में आया। अजामेल घर में हो या न हो? मिसाल, घर वेठो हो, दर खोली ऐं संतनि खे ॾिसंदे साईं, संत बि त कमालनि, दर्शन साईं आनंद थी वई हली। ईअं घर मां निकिती माता कृष्ण ॾिठी, संत वेठा आहिनि ऐं चई महाराज नमस्कार कई। संतनि महात्मा जे दर्शन में ई आनंद हूंदो आहे। उनखे ॾिसण सां उन नारायण जो नालो, परमात्मा जो नालो यादि ईंदो आहे। उन ॾिसण सां माण्हू जो मन शुद्ध थी वेंदो आहे। अजामेल हो त पा बि दर खोली ऐं संतनि खे ॾिसी थधो थी वियो ॾिसण सां ई। चई अचो अचो महाराज अचो। चई यार ही त पाण भॻवान जो भॻत आहे। चई यार कॾहिं संत मुंहिंजे घर आया ई कान नी सां, मुंहिंजे घर त पापी ख़राबु लॻो आहे एकदमि। हुनखे चई भई पासीर कर, संत महात्मा आया आहिनि, अॼु संतनि जी शेवा, ब्राह्मणो संतनि जी। चई माना आया त भई संतनि जी सेवा त कयूं न। ऐं संतनि जी सेवा कई, संतनि खे सॼो रोटी पाणी ठाराए खारायईं, फल फूल खारायईं। वरी उनजी
चई आराम कयो, थोरी देरि आराम करे उनजी शेवा करणु लॻो। अलाए कीअं हिनखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, छो महापुरुषनि जो असरु त सिख्याउनि जो सॼे दुनिया ते केरु सत्संग में अचे त अचे, न अचे त न अचे, पर सिख्या घर वेठे पहुची वेंदी आहे। संतनि जी जेका सिखामण आहे, सिख्या चओ, जेका उन्हनि जी ॻाल्हि आहे, भई संतनि महात्माउनि खे ॾिसंदे ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। केरु बि हुजे, माई भाई सभु राज़ी थी वेंदा आहिनि। मन में केॾो दुख हूंदो आहे उहो गुम थी वेंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। हे बि ॾाढो ख़ुशि थी वियो। संतनि पुछियुसि कीअं बाबा? कुझु वेठो ई तुंहिंजो भॼन भाव सुठो हले पियो? सुठा संत ईअं पुछंदा आहिनि की भॼन भक्ति कंदो ई? ऐं रोई पियो, चई मां त पापी आहियां। सॼी पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईनि। अरे संतनि जो त हिन पापीअ जो अनु खाधो, हाणे छा कयो? चई पर हाणे मां तव्हांजी शरण में, तव्हां मूंखे जीअं चओ तीअं कयां। मुंहिंजो बराबरि मुंहिंजो जीवन अहिड़ो आहे। संतनि जो हाणे हिन जो अनु खाधो आहे त असांखे उजरो बि ॾियणो पवंदो, हिनखे मुक्त करिणो पवंदो। चई भाई हाणे साल खां पोइ तोखे हिकिड़ो पुटु पैदा थींदई। संतनि चयसि साल खां पोइ उनजो नालो नारायण रखजांइ। पोइ उन नारायण जपींदे त उनखे राति ॾींहुं सॾु कंदे नारायण 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 नारायण, ईअं पाणे पियो चवंदे। पोइ तुंहिंजी प्रीति पुट सां जे बहाने सां उन परमात्मा नारायण में लॻी वेंदी। इहो संत ख़ाली ॻाल्हि करे हलिया विया। ॻाल्हि चवण जो कुझु असरु थींदो आहे, ऐं कंहिं ते थींदो आहे, कंहिं ते न थींदो आहे। कुझु थींदो आहे, कुझु न थींदो आहे। छोकिरी आहे, हेॾा साल रहंदी आहे माउ वटि पीउ वटि, हाणे ख़बर पए सुभाणे तुंहिंजी हिते सगाई। हाणे मुंहिंजे घोट थी, हाणे हुनखे मन में ॻाल्हि थी वञे, हाणे हीउ मुंहिंजो घरु आहे। उन ॾींहं खां ई वठी चालू थी। ऐं अजामेल जे मन में बि अची वियो, मूंखे पुटु पैदा थियो, मां नालो छा रखंदोमांसि? मूंखे पुटु थींदो, मां हुनजो नालो। हा, असांखे त सोचूं नारायण नालो रखूं त साईं, इहो पुराणो नालो कीअं रखिबो? कोई वरी ॿियो कुझु नालो रखिजेसि, हा न, जहिड़ा तहिड़ा। पर संतनि महात्माउनि जी कृपा ओॾी महिल खां ई उनजो शुरू थी वियो। उहो नारायण नारायण हींअर खां पुटु थींदो, अलाए जॾहिं थींदो, साल खां पोइ थींदो, पर हुन नारायण नारायण जपणु। मूंखे पुटु थींदो, मां नालो रखंदोमांसि नारायण रखंदोमांसि, ईअं ई रखंदो चवंदो वियो। नारायण जपींदो, हुन प्रीत परमात्मा सां लॻी वई। ऐं साईं जन लिखनि था, अजामेल हरि सिमरण करके पाया वैकुंठ द्वार, गया वैकुंठ द्वार। वैकुंठ में वियो, पाप काॾे विया? मां इहो सुवालु 10 दफ़ा तव्हांखां पुछियो आहे, जवाबु मां बि कोन ॾिनो आहे, तव्हां बि मूंखे कोन ॾिनो आहे। भई अजामेल हेॾा पाप कयईं, पाप कंदे कंदे वरी नाम जपी, नाम जपींदे मुक्त थी वियो हली, स्वर्ग में वियो हली। उनजा पाप काॾे विया? उनजो हिसाबु केरु थो ॾिए? ऐं करे वियो, फॿिया वियसि, हा न। पर चई साईं पापनि जो हिसाबु ॾिए तॾहिं उन नारायण नारायण जपींदे उनजा पाप उते ई ख़तमु थी विया। हाणे फल छाजो ॾिए? शइ हुजे त फल ॾिए न। तव्हां खां कोई माण्हू हुजे, उहो भई कुझु रुपया वठे, सम्झो भई लख रुपया वठे, मरी वञे, हाणे तव्हां कंहिंखे ॾींदा लख रुपया? या त ईमानदारी हुन पोइ हिनखे ॾिए त ॾिए, ऐं पोयों बि केरु न हुजेसि त पोइ वरी छा कयूं? पाप हुनजा रहिया ई कान। वरी घन काई, उहा बि नाम जपींदे जपींदे सिधो स्वर्ग में हली वई। पाप काॾा विया? पाप वेंदा ई न, पाप हुनजा रहिया ई कान। छाकाणि परमात्मा जो हुननि नालो अहिड़ी सिक सां जपियो जो हुननि जे अंदरि पाप जी का जॻह रही कान। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन लिखनि था, अजामेल बि उन परमात्मा नाम जपींदे जपींदे मुक्त थी वियो। हाणे हिकिड़ी नरसिंह पुराण में ॻाल्हि लिखियलु आहे। पुराण 18 पुराण आहिनि, उन में सभिनी में वॾो आहे श्रीमद भागवत महापुराण उनखे चवंदा आहिनि। पर 18 पुराण आहिनि, उन में 6 ब्रह्मा जा आहिनि, 6 विष्णु भॻवान जा आहिनि, 6 शंकर भॻवान जा आहिनि। 18 पुराण में ये व्यास भगवान लिखियो आहे। उन में हिकु नरसिंह पुराण आहे, उहो विष्णु भगवान जो पुराण आहे। जे विष्णु भगवान जा 6 आहिनि, उन में नरसिंह पुराण में इहा ॻाल्हि लिखियलु आहे त हिकिड़े दफ़े यमराज हो पंहिंजे दूतनि खे सॾु कई। सॾु छो कई? जो हिकिड़ो हिन में कथा ईंदी आहे, घन घन कहिड़ो घन, हिकिड़ो कहिड़ो ब्राह्मण हो, कारकतनि जी कथा में मुक्त थी वियो हो। हा, कहिड़ो हो? धनेश। धनेश ब्राह्मण हो। उनखे यमदूत पकड़े विया, ऐं पकड़े विया, वञी करे गरम ते रहियो, कुंड हो, उन में फिटी कयसि।
कुंड ही थधो थी वियो हली, माना वो कढ़ाओ जेको आहे तेल थधो थी वियो ऐं हिनखे कुझु थियो ई न, हीअ साॻियो पंहिंजी मौज में वेठो, त हू वाइड़ा थी विया, हीअ छा थी वियो, पकिड़े आयसि वरी पंहिंजे जेका ॻाल्हि घटि वधि थिए त साहिब वटि पकिड़े यमराज। यमराज चयो यार हिकिड़ी ॻाल्हि अॼु खां पोइ हमेशह यादि करे छॾियो, जिते कोई राम नाम जपींदो हुजे उते तव्हां महिरबानी करे न वञिजो। तुम में से तह को ना जावे, जह को हर गुण सुने सुनावे, धर्मराज ने दूतों प्रति ऐसे कहा पुकार। ये असांजी अमरापुर वाणी आहे हिंदी, इन में 232 नंबर भजन आहे, या तिलंग राग में 92 नंबर भजन आहे। साईं जन इहा ॻाल्हि लिखी नरसिंह पुराण मां पढ़नि त चवनि हीअ त कमाल जी ॻाल्हि आहे, केरु ख़ाली श्री राम श्री राम, कहिड़ो बि नाम, सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी, या वरी असांजी दुनिया साखी शिवोहम साखी शिवोहम साक्षी शिवोहम। केरु ईअं चवंदो हुजे तव्हां उनखे महिरबानी करे हथु लॻाइजो, न त तव्हांजो ऐं खानो मुंहिंजो खानो ख़राबु थी वेंदो, पोइ वरी हिसाब किताब असांखे ॾियणो पइजी वेंदो। जिते कोई हर गुण चर्चा हलंदी हुजे, भॻवान जो केरु नाम जपींदो हुजे, महिरबानी करे न वञो त मुंहिंजी दाल ई न ॻरंदी आहे। तव्हां छा करे सघंदा, हाणे मुंहिंजा दूत आहियो या मुंहिंजो हुकुम यादि करे छॾियो। तुम में से तह को ना जावे, जंहिं को हर गुण सुने सुनावे, धर्मराज ने दूतों प्रति ऐसे कहा पुकार। वरी अॻिते लिखी चई उन्हनि ते मुंहिंजो हुकुम न हलंदो आहे। कोई जीव आत्मा ईंदो आहे न, पापी हूंदो आहे, हुन ते मुंहिंजो हुकुम हलंदो आहे, हिनखे हीअं सज़ा ॾियो हिनखे हीअं सज़ा ॾियो, जज जो हुकुम आहे। चई आउं वॾो जज आहियां, धर्मराज आहियां, पर मुंहिंजो हुकुम ॿियनि सभिनी ते हलंदो आहे, भॻवान जे भॻत ते मुंहिंजो ई हुकुम न हलंदो आहे। हर भक्तों पर हुकुम न मेरा, मैं हूँ चाकर भक्तों गिरा, मूंखे पाण हुनजी शेवा करणी पवंदी आहे। रवि नंदन की लिखी ज़बानी, रवि नंदन माना सूर्य पुत्र यमराज आहे, उन पंहिंजी ज़बान सां इहा ॻाल्हि लिखी आहे, चई आहे नरसिंह पुराण मुंझार। छो चई तुंहिंजो हुकुम न त छो न हलंदो आहे? अड़े जी भॻवान जो ई हुकुम न हलंदो आहे, मुंहिंजे वरी हलंदो छा? जॾहिं मुंहिंजे पीउ जो नथो हले त मुंहिंजो वरी किथां हली सघंदो? वॾी ॻाल्हि न आहे, जिते मुंहिंजो पीउ अची मथो टेके त मां वरी छा करे सघंदुमि? इन करे मुंहिंजी बि उते नमस्कार आहे उन्हनि संतनि महात्माउनि खे कि न भॻवान जो नाम जपींदा आहिनि, उन्हनि ते मुंहिंजो हुकुम हलंदो ई न आहे। वेद व्यास हिकु दफ़ो न 100 दफ़ा उन्हनि 18 पुराणनि में ऐं 4 वेद में 6 शास्त्र में, वरी 18 उपपुराण आहिनि उन्हनि में, 18 उपपुराण आहिनि उन्हनि में, उन्हनि सभिनी में हिकिड़ी ॻाल्हि इहा लिखी अथई, कहिड़ी? बाबा कलयुग आहे, हिन कलयुग में राम राम जपजो। इन जहिड़ो को कलऊ तद हरि कीर्तनात्, हर कीर्तन कलयुग में हरि कीर्तन जैसा, हरि कीर्तन हुजे, परमात्मा जो नाम केरु जपींदो हुजे, इन जहिड़ो कोई दुनिया में ॿियो कमु आहे ई कोन, ऐं कलयुग में वॾे में वॾो फल ॾियण वारो आहे। हिकिड़े हंधि त ईअं लिखियलु आहे 24 कलाक, घणा? अॻे सतयुग में कोई लख वरिया तप करे, न 2 लख वरिया करे, 5 लख वरिया, उनजी एतिरी उमिरि हुजे 5 लख वरिया थींदी उमिरि, एतिरो तप करे जेतिरो फल मिलेसि 24 कलाकनि में हिते मिली वञेसि। कलयुग में ओतिरो ख़ाली राम राम चवणो आहे, ॿियो कुझु बि न, मथियो सुर खपाइणो ई न। कलयुग में जेको श्रीमद भागवत महापुराण आहे उन में बि इहा ॻाल्हि लिखियलु आहे, जेको अर्जुन जो परपोटो, अर्जुन जो पोटो परीक्षित, उन परीक्षित ॾिठई त कलयुग खे ॾिठई त चई मां हिनखे मारे ख़तमु कयां, हुनखे मार लॻो, चई मूंखे मार न, मूं में हिकिड़ो वॾो गुण आहे। चई कहिड़ो गुण आहे? चई 24 कलाक केरु नाम जपे, राम राम चए त उन जो कमु थी वञे। इहा ॻाल्हि हिकिड़ी पकी बि अथव, प्रेम सां चओ श्री राम, न सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। मां जॾहिं हिते आयो न शुरू में पोइ इहा ॻाल्हि ॿुधाई बि हुई, भई 24 कलाक केरु काई ॻाल्हि चवे, राम नाम न, भई कुझु बि चए त उहा उन हिकु दफ़ो ज़बान सची थींदी। त हिकिड़ो भाई हो, उनखे वरी मथो ख़राबु थियुसि, हिकिड़े हुनखे उहा हुई मोरियो हो, गागर छा चवंदा आहियो, जंहिंमें पाणी भरे रखिबो आहे, उहा टामे जी हुअसि, न रखियल आहे शंकर भॻवान जे मंदर में, पाणी पिया चाढ़ींदा आहियूं न, उहो पाणी चाढ़ण जे लाइ हुनखे मोरियो हो। ठीकु आहे न, मोरियो आहे, इहो सोनो थी वञे त सुठो, जीअं भॻवान हिनखे सोन कर,
24 कलाक जी चवां त पोइ थी वेंदो की न। हाणे साईं मथो खपाइणु शुरू कयईं, भॻवान हिनखे सोन कर, भॻवान हिनखे सोन कर, भॻवान हिनखे सोन कर, भॻवान हिनखे सोन कर, ईअं चवंदो वञे। 23.5 कलाक जी मथो पूरो ई ख़राबु थी वियुसि, थोरो बि न थियुसि। अड़े चई यार हेॾी देरि थी आहे, अञा ताईं मां चवंदो पियो अञा सोन कर सोन कर सोन कर, थियो ई कोन्हे। भला सोन न करी त पितल कर। ए डन, ॻाल्हि पूरी पितल थी हली। अड़े चई इहो ई दफ़ो चवां हा, इहो ई दफ़ो चवां हा, ख़ाली आख़िरी मां बि कावड़ में टामे या वरी बि साईं मिसाल ओॾी महिल 500 मिलणो त टाम पितल या त मुर्गो ई 400 ई मिलंदो, 100 रुपया ॿियो ई घाटो पइजी हली। प्रेम सां चओ श्री राम। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे सची, कूड़ी ॻाल्हि न आहे 24 कलाक, पर न को तव्हां खां पुॼे न को मूंखां पुॼे। आऊं बि न चवां 24 कलाक मथो मुंहिंजो ख़राबु थींदो कोन, राम राम चवां। तव्हां बि कोन चवंदा, अरे मुक्ति थी वेंदी नी भाई, ॾाढो फ़ाइदो मिलंदो, जेकी चवंदा तव्हांजूं सभु ॻाल्हियूं सचियूं थींदियूं। हिकिड़ी ॻाल्हि न, सभु ॻाल्हियूं। पर ईअं साईं करे केरु थो, ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे, कलयुग में केरु कंदो कोन्हे। बाक़ी आहे थींदो, इहा ॻाल्हि पकी आहे। प्रेम सां चओ श्री राम। हिन कलयुग में हरि कीर्तन जहिड़ो ॿियो कोई दुनिया में सुठी ॻाल्हि कोन्हे। सुठे में सुठी हीअ ॻाल्हि आहे। इन करे जेतिरो उन परमात्मा जी भक्ति करे सघिजे उहा सुठी ॻाल्हि आहे। हिन मोहनलाल वारो भॼन हिकिड़ो थिए था छॾियो 190 तर्ज़ हुनजी घनश्याम जी न ॿी आहे, ॿी अलाए कहिड़ी तर्ज़ ख़बर न। हा मन भगवत की, मन भगवत की कर भक्ति रे, मन भगवत की कर भक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे, मन भगवत की कर भक्ति रे, मन भगवत की कर भक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे। सर्व कामना छोड़ जगत की आशा हर की कीजे, सर्व कामना छोड़ जगत की आशा हर की कीजे, मन बुध इंद्रियां निश्चल करके नाम हरि का लीजे, सर्व कामना छोड़ जगत की आशा हर की कीजे, मन बुद्धि इंद्रियां निश्चल करके नाम हरि का लीजे, हरि भक्ति, हरि भक्ति देती मुक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे, हरि भक्ति देती मुक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति रे। सोए संत गुरु है, सोए मात पिता सो मानो, सोई संत गुरु है, सोई माता पिता सो जानो, कहे त्यों सो साचा बंधु, सोई मीत पछानो, सोई संत गुरु है, सोई माता पिता सो जानो, कहे सो साचा बंधु, सोई मीत पछानो, जो हर में ही, जो हर में ही अनुरक्ति रे, जो हर में ही अनुरक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से
मन भगवत की कर भक्ति रे, मन भगवत की कर भक्ति रे, ले गुर से युक्ति रे, ले गुर से युक्ति